डिप्टी कमिश्नर दादू राजा शाह ज़मान खोड़ो की हिदायतुनि ते एडिशनल डिप्टी कमिश्नर एक दादू नज़ीर अहमद सूमरो पंहिंजी ऑफिस में DHO डॉक्टर ज़ाहिद हुसैन दावच असिस्टेंट कमिश्नर ने मुख्तियार करण सां दादू अवाम जो जायज़ शिकायतूं ऐं मसइला हल करण लाइ इजलास जी सदारत कंदे चयो त दादू ज़िला अंदरि मुख़्तलिफ़ हददख़लियूं ख़त्म करण, सफ़ाई सुथराई के निज़ाम के बेहतर करण, केमिकल वारो खीर विकिरो थियण, मेडिकल स्टोरनि की जांच, गैर क़ानूनी ब्लड बैंक हलाइण जे मुतालिक़ रेवेन्यू ऑफिसिस, DHO ASI हददख़लियुनि ख़िलाफ़ फौरी तौर ते क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं जेको बि हिन में शामिल हुजे उनखे हरगिज़ माफ़ न कयो वञे। इजलास में हिन असिस्टेंट कमिश्नर ऐं म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर के सख़्ती सां हिदायतूं ॾींदे चयो त शहरनि खे सफ़ाई सुथराई वारो माहौल मुहैया करण में का बि सुस्ती न कई वञे। इन्हनि खे साफ़ पाणी ऐं पाड़नि जी घिटियुनि मां गंद किचिरे खे खयूं वञी दादू शहर में रस्तनि चौकनि मां हददख़लियुनि खे मुकमल ख़त्म करण लाइ क़दम खयां वञनि। हुन जो वधीक चवणो हो त हाणे वधीक वक़्तु ज़ाया करण दादू जे शहरनि जी जाइज़ शिकायतुनि ऐं मसइलनि खे अवलियत जे बुनियाद ते हल कयो वञे त जीअं दादू जे शहरनि खे रिलीफ मिली सघे। रिपोर्ट फिदा हुसैन पंवर।